जरवार में समाजी धुरियुनि तरफ़ां अस्पताल जी बहाली लाइ लॻायल कैंप ते गीत ॻाए एहतजाज कयो वियो। जरवार अस्पताल जी बहाली लाइ शहरियुनि तरफ़ां क़ाइमु कयल बुख हड़ताली कैंप ते एहतजाज जारी आहे। कैंप ते मुख़्तलिफ़ फनकारनि कलाम ॻाए चूंडियल नुमाइंदनि जो ध्यानु छिकाइण जी कोशिश कई। अस्पताल बहाल करायो, डीसी खे ई अपील कई या पाण अची ॾिसी वियो वाह ॾहों साल आहे कंहिंखे ख़्याल नाहे, ॾहों साल आहे कंहिंखे ख़्याल नाहे, सालनि खां उजड़ियो पियो आहे। एहतजाजी कैंप ते पीटीआई अॻवान इफ्तिकार लुंड बि पहुची ॿधीअ जो इज़हार कयो। उन मौक़े ते इफ्तिकार लुंड जो चवणु हो त अवाम खे सहूलियतूं ॾियणु रियासती ज़िम्मेवारी हूंदी आहे। न रुॻो जरवार पर ज़िले घोटकी अंदरि रोड रस्ता आहिनि, न ई स्कूल जो निज़ाम बहितर आहे। हुकूमत जे तरफ़ों रोड न आहिनि, रस्ता न आहिनि, किथे स्कूल जेके आहिनि उन्हनि जा हालात बि तव्हां पाण ॾिसो था। जेके नुमाइंदा आहिनि उहे घणा ड्रामेबाज़ी करे हलिया वेंदा आहिनि, बाक़ी उन खां पोइ वरी उहे नुमाइंदा वरी माण्हुनि खे नज़र ई नथा अचनि। पीटीआई अॻवान इफ्तिकार लुंड चयो त हू गवर्नर खे जरवार अस्पताल जी हालत बाबति आगाह करे सहूलियतुनि जी सिफ़ारिश कंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk